पंजाबी ड्रामे जी नई अपडेट में तव्हां सभिनी पीढ़ी प्यारनि खे ख़ुशि आमदीद। दोस्तों रिव्यू करण वारा आहियूं मेगा सोप सीरियल सुपर हिट सोप सीरियल पंजाबी। अचण वारा एपिसोड ज़बरदस्त धमाकेदार थींदा। इन्हनि में कहाणी छा बीहंदी, हाणे छा चाकर सावल जी ॻाल्हि ते यकीन कंदो या हसीना बेगम पंहिंजी उनजी माउ ते ॻाल्हियुनि ते यकीन कंदो, छो त हसीना बि साॻियूं ॻाल्हियूं करे थी जेका सावल करे थो, नशे वारियूं, जेको वॾे साईं खे नशो ॾिनो वेंदो हुयो। हाणे चाकर जो दिमाग़ ज़हन केतिरो तेज़ आहे, केतिरो ऐं हक़ सच खे सम्झी सघे थो, इहा पूरी कहाणी ॿुधाईंदासीं। वीडियो खे आख़िर ताईं ॾिसी थी सघे थो दासी टीवी यूट्यूब चैनल खे बि ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर करे छॾींदा। दरअसल दोस्तों हू हाणे सम्झण में प्रॉब्लम थींदी चाकर ख़ान खे, छो त सावल बि जेको ॻाल्हियूं कयूं हसीना बि उहे ॻाल्हियूं कयूं त वॾे साईं खे नशो ॾिनो वेंदो वग़ैरह वग़ैरह अहिड़ियूं ॻाल्हियूं। ऐं माना काफ़ी मन घड़त कहाणियूं बि हसीना कंदी, जंहिंमें चाकर खे शक पवंदो ॿिन्ही ते, सावल ते बि पवंदो कंहिं टाइम कंहिं टाइम हसीना ते। असली ॻाल्हि ताईं हो न पुॼी सघंदो यकदमि, जॾहिं पंजाबी ड्रामे जे अचण वारे किस्तनि में बाद में जॾहिं रावल अची पाण कहाणी ॿुधाईंदो त पोइ सावल वारी ॻाल्हि ते हिनखे यकीन ईंदो, फ़िलहालु चाकर खे यकीन न ईंदो। ऐं छो त हाली किस्तां जेके हलनि थियूं इन्हनि में बैकग्राउंड जा सीन घणा ॾेखारिया वेंदा, नवां सीन थोरा ॾेखारिया वेंदा।